असां वटि ॾाढो ज़बरदस्त गामू जो रहियल अथव खाको ॾाढो ज़बरदस्त तयारु कयो अथसि। गामू अलीगुल जो लता लालवाणी इंडिया मां ऐं ॿिया खोड़ मोज़िज़ महिमान असांजा। पर तव्हांखे असांखे ख़बर आहे जेके दोस्त हिते अचूं था UAE में त ज़ाहिर आहे हिन मुल्क इज़तूं बि ॾिनियूं आहिनि, रोज़गार बि ॾिनो आहे, कारोबार बि ॾिनो आहे, खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन मुल्क सां तव्हां असांजे दोस्तनि जूं असांजूं सलाह ॾियल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हिन मुल्क सभिनी खे काफ़ी सारियूं इज़तूं, मोहबतूं, दौलतूं, इहे सभु शयूं शोहरतूं मिलियूं आहिनि हिन शहर मां, हिन मुल्क मां। त हिन मुल्क जो जेको सालगिरह जो केक आहे उहो तव्हां असां सभु गॾिजी कटींदासीं। मोज़िज़ महिमाननि खे आऊं स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि। उन सां गॾोगॾु अजरकनि जा तोहफ़ा बि आहिनि जेके हिन खां पोइ उन्हनि दोस्तनि खे चवंदासीं त दादा सिराजतान हा तरानो आहे हुनजो अदब आहे। ज़बरदस्त ऐं बाक़ी परफॉर्मेंसिस आहिनि असां वटि त अलीगुल ऐं सोहराब बेचैन आहिनि ऐं कुझु परफॉर्मेंसिस आहिनि। लता लालवाणी ॾाढी सुठी सिंगर आहे ऐं जेतिरा ॿारड़ा वेठा आहिनि उन्हनि जे लाइ गिफ्ट हैम्पर्स आहिनि असां वटि, ॿारड़नि जे लाइ तोहफ़ा आहिनि। मतां ईअं न चवनि त सभु पाण केक बि खाई विया, असांजा गिफ्ट बि खाई विया। पाण हुकूमत न आहियूं, तव्हांखे मिलंदा रांदीका तोहफ़ा मिलंदा। ऐं हाणे कुझु अजरकूं आहिनि, उन खां पोइ कुझु परफॉर्मेंसिस आहिनि। ॾाढी स्पेशल परफॉर्मेंस आहे अलीगुल ऐं असांजे गामू जी, उन सां गॾोगॾु लता जी ऐं सभिनी आर्टिस्टनि जी। ऐं मैडम असां वटि हींअर मौजूदु आहिनि मैडम फातिमा जबीन, पाण कराची दरबार रेस्टोरेंट्स जूं आहिनि। ये अजरक जो तोहफो मैडम आपको याद दिलाएगा कि आप हमारे प्रोग्राम में आई। थैंक यू वेरी मच मैडम फातिमा, डॉक्टर कविता, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। ऐं ही प्रोग्राम सिधो सौ इलेक्ट्रॉनिक डायरी ते पूरी दुनिया में ॾिठो पियो वञे। सिंध फ्रेंड्स फोरम जे पेज तां भी पूरो प्रोग्राम लाइव ॾिठो पियो वञे। ऐं हाणे परफॉर्मेंस खां अॻु में असांजी ॾाढी सुठी नंढड़ी सिंगर चऊं, महिमान चऊं, असांजो ही जेको संगम आहे न हिंद ऐं सिंध जो, आर्टिस्टनि जी का बि भित न थींदी आहे, को फ़र्क़ु न कंदा आहियूं असां। ऐं जॾहिं बि हिते प्रोग्राम थिया आहिनि, दीदी आशा चांद कराईंदी आहे त सिंध मां खोड़ आर्टिस्टनि खे दावत ॾींदी आहे, उनखे पंहिंजे प्रोग्रामनि में हिते घुराए। ऐं जॾहिं असांजा हिते प्रोग्राम थींदा आहिनि त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां हिंद मां जेके दोस्त जेके सुठो सिंधी ॻाइनि था उन्हनि खे बि घुरायूं। त हाणे इहा जेका मोहबत आहे, इहा रवादारी आहे, इहा क़ाइमु रहणु खपे। असां में को फ़र्क़ु न आहे, इहे पॉलिसीस पाणी पिया चेंज थींदा, पर हीउ जेको असांजो मेन टू मेन कॉन्टेक्ट आहे, जेको ॿधी भाईचारो आहे, भाईपी आहे, इहा क़ाइमु रहंदी। इहा ई असांजी सुहिणी सकाफ़त आहे, इहो ई असांजो पैगाम आहे। असां में कॾहिं बि को फ़र्क़ु न आहे आयो। तीअं ॾाढी सुठी सिंगर पंहिंजे मासूमाणे अंदाज़ सां, पंहिंजे भरम सां नई कोशिशि अथसि। पहिरियों दफ़ो परफॉर्म कंदी दुबईअ में, चई भैया मां थोरो लहरायां बि थी, परफॉर्मेंस में दाद मिलंदी आहे हिते? मूं चयो ॾाढी दाद मिलंदी आहे। ऐं हीअ जेके असांजी डॉक्टर भेणूं आहिनि उहे ज़रूरु उनखे सपोर्ट कंदियूं, उनजो साथ ॾींदियूं। ॾाढो सुठो आवाज़ु, मिठो आवाज़ु,
उनजो पंहिंजो अंदाज़ आहे परफॉर्म करण जो। ज़ोरदार ताड़ियुनि में ऐं ताड़ियूं हुजणु खपनि अहिड़नि जे लाइ। इहा हौसला अफ़ज़ाई हूंदी आहे कंहिं आर्टिस्ट जे लाइ। जॾहिं हू ताड़ियुनि जो आवाज़ु ॿुधंदो आहे न त हुनखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थी लता लालवाणी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच।